कॾहिं फूलनि टिड़ंदासीं, कॾहिं फूलनि टिड़ासीं, कॾहिं त मिलंदासीं, कॾहिं त मिलंदासीं, हो कॾहिं त मिलंदासीं। हा तुंहिंजो पर ॾाढो नए रिकॉर्ड में हूंदो, बाक़ी मुंहिंजो न रिकॉर्ड में न अचे, बाक़ी बाग तुंहिंजो, तूं ॻोठ जो न आहे न, रिकॉर्ड में तब्दीली पकड़जी पवंदी। इहो बि आहे, पर बाग ॾियण खां फिरजा आहिनि न। असीं आहियूं लीडर, सो बि पुराणा। हाणे अता तूं मोटी था, मां वञा थो। मन ठारा मुंहिंजा भाउ, मूंखे वञी विसारजा न। दिलदार ॿाहिरि विसरंदा आहिनि, ॿ टे ॾोकड़ बि मोकिलींदोमांइ। हाणे तू जिंदा रहंदे या मां? आसड़ न फुफड़ फतू। हया सिख ज़ाहिदा, हया मता विख खई अथई, गोली हिकड़ी गुम। ज़ाहिद, असां लाइ रिवाल्वर खणी छो निकतो आहीं? तुझो कम त सलीम ड्रातो हो। असांजी खता केड़ी आ, इन कयोसी न। इनकार कंदो त बचंदो, सलीम सां गॾु सुमारिंदुसि तोखे फतूअ खे। बाबा इनकार कयो त पोइ मार न, रिवाल्वर हेठ कर। पाण में बि सलाह मशवरो कयूं। मां सुभाणे जंज वठी ईंदुसि। खबरदार, ये चुरे ते ये चट थी विदे। असी हाथी मार, तू आई छा छबर जी केली? अरे हणीस हणीस, सलीम जो कातिल आ। मनठार तव्हांजो भाउ आहे? हा सूबेदार साहब। पोस्टमार्टम ज़रूरी आहे। न साहब, भाउ जो पोस्टमार्टम न ॾिसी सघंदुसि। भाउ जो खून लोणो अथई छा? न, तारणो आहे साहब। पोस्टमार्टम न थींदो त मेडिकल सर्टिफिकेट बहितर न मिलंदो। जे मेडिकल सर्टिफिकेट बहितर न मिलियो त खून लुड़ंदो, तरंदो कीअं? साहब, मां तारण ॼाणा थो, बस मूंखे फारिग कयो त अमानत मिटीअ मां हवाले कयां। कीअं तारींदे? ॿुधाइणो ज़रूरी न आहे सूबेदार साहब। भला कंहिं में शक? मां शक न कंदो आहियां। भला पक ई ॿुधाए। हिन वक़्तु मां कुझु बि न पुछंदुसि। कॾहिं पुछंदे? जॾहिं पंहिंजे भाउ जो खून तारियमि न, तॾहिं अची ॿुधाईंदोसांइ। रिपोर्ट में नाला त ॼाणणा पवंदा न। हिन वक़्तु ज़रूरत न आहे साहब। सुकन पुठियां सावा नथो साइणु चाहियां। को हिकु अधु नालो त ज़रूरी आहे साहब। चयमि न, सुकन पोयां सावा नथो साइणु चाहियां। शहरयार अमीर मिहार मुंहिंजे ज़हन में, पर नाला न खणंदुसि। माना बिना खुटके खून लोण था चाहियो? जे खून लुड़ंदो त मुंहिंजे भाउ जो, तोखे छा थो थिए? मूंखे फारग कर त मां वञा। दिलदार, तूं आजो आहीं, पर वरी बि सोच। छा सोचां? शहरयार खे छॾे करे? साहब, शहरयार खे छो छॾियां? अनु पचाईंदो थी छा? दिलदार साहब, दड़का न ॾे। मुंहिंजो भाउ क़तल थियो आहे। मूंखे लॻे थो त तो भाउ खे पाण ई क़तल कयो आहे। जी, मां क़तल कंदुसि पंहिंजे भाउ खे? तो ते कहिड़ो एतबार आहे? पोइ लिख मुंहिंजे खिलाफ़ रिपोर्ट। हर हथ कड़ियूं मूंखे कोर्ट में तुंहिंजे खिलाफ़ पुकारींदुसि। मूंखे कुझु बि नथो करे सघे। संतरी जी सर। हिन खां बयान वठो ऐं रिपोर्ट दर्ज करायो। वञ वञ बयान लिखाए। वञा थो। अच्छा। सालन खां पोइ मुंहिंजो अघ में ठारायो।
मारे छॾियो बेगुनाह। सब्र कर हाजरा, सब्र का सिवा ॿियो कुझु चारो ई न आहे। नेठ त कातिल ज़ाहिर थींदा। सुणी कातिल ज़ाहिर थियनि या न थियनि, पर मुंहिंजो बामन ठाहे त न मोटींदो न। बस कर हाजरा, हाणे बस कर। दुआ करीस त अल्लाह बिश्त नसीब करेस। बाक़ी खूनी खतूरी लिकंदा ना आहिनि। मां काने चा मुंहिंजो ॻाल्हाइण कंहिंखे न वणे, पर छा कयां ॻोठ जी ॻाल्हि आई। कोड़ी सॾाए ऐं कोड़ी दाहत न अचे। बाक़ी कातिल कच्छ में होका हिंदुस्तान में। मंठाण जा कातिल लिकल न आहिनि, पधरा पधरा वतन घुमंदा। चओ सच त भत फिको ज़बान कारी। कोड़ी जाने कम ठाण न की जान। हा काकी कौड़ी वेठी पत्थर ते आई, बाक़ी खुतबा कहिड़ा थी पढ़ी? ये त कबर में भी एड़ा खुतबा पढ़ंदी। ये छा जाने के दर्द या खुशी के। ये त सदाई जाने दिलू उडण ऐं हाउसण। छोकरियो हिन जे मथे जा पर्दा खुश्क थी विया आहिनि। तेल खणी मथे ते विझोसे, लोंदड़नि खे बि मालिश कयोसे त कुछ दिमाग जा अचेसे। सनाला है जी अदा मां पान पे तोड़ा आयस। अदा जी मुझा भा मूंखे हसन खे छॾ त कराची वञूं। अरे यार यार कराची में छा रखियो आहे? हिते छा रखियो आहे अदा? बनी जा 2-3 एकड़ उन लाइ तूं ई काफ़ी आ। असां त हिते बस वांदा हूं अदा। कराची में कहिड़ी कमिश्नरी कंदो? हां अदा अमीर जो भाउ न आहे सुमेर। हां अमीर जी टेक ते प्लाट वाला अथसि। असीं बि वञूं, मजदूरी बि कयूं ऐं उते प्लाट हथ करे घर बि जोड़ियूं। अमीर जो धंधो ही कब्जा खोरिया। पांजो हित घर आहे न, बस काफ़ी आहे। अदा घर उते भी हूंदो त छा आहे, हुअं बि ॿारहाड़ीअ खां शहर बहितर आहे। उते रही कंहिं मिल वग़ैरह में मजदूरी करे अदा सवलाई सां पेट पालबो। जेका गड़बड़ करे विझो त पोइ? न अदा का गड़बड़ न कंदासीं। ठीकु आहे, पर यार मुंहिंजे हसनड़े जी पात हुजे। मोकल ॾियण जी महिरबानी अदा। नालो सोलो थस, छा थो सोचे अदा? सनौला मूंखे अदा न चवंदो कर। छो नाराज आई? न बस न चवंदो कर, सिर्फ नालो वठंदो कर। ठीक आ, दोस्त तैयार किया थम हमले लाए। एकादरी तर्स सनावला नूरो मिले पोइ सोचे हमलो कबो। ॿियनि दोस्तनि खे बि चयो अथमि, पर नूरो ज़रूरी आहे। मैं हाणे किथे आई? तुंहिंजे साम्हूं बीठो आहियां, पोइ बि चवीं थो त किथे आहियां? मुंहिंजो मतिलब त ॻोल्हींदे हिते पहुतो आहियां। ख़ैर में? रईस शहर यार मोकिलियो आहे। वरी कहिड़ी गति पयसि? फैसले ते अमल लाइ चयईं। फैसले ते अमल? छाजो फ़ैसिलो? सरदार अमन खान वारो शहर यार चयो त सुभाणे न परीहं टांडनि तां गुज़री पत ॾे। बाबा मूं ते अखियूं कुलियूं न कर, जेका तुंहिंजी मर्ज़ी। सुठो आहे त जान छॾाए, सॼे ॻोठ में गिला पई हले। चाचा सुहारा जूझ की न ॾियार, जेकी चाचे जी महिमान। चओ वञी पंहिंजे न शहरियारे खे त आड़ा तैयार करे मेहार इहो आग जो दरिया बि पार करे विदो। पर मुंहिंजो हिकु शर्त आहे। कहिड़ो? जे मां बेगुनाह साबित थियुसि तने पतड़ूअ खां मूंखे फ़ैसिलो वठी ॾींदो। उसूल जी ॻाल्हि कबी यार, शहर यार फैसले ते अमल करण लाइ पाबंद आहे। बाक़ी
पंहिंजो शर्त सरदार अहमद खान वटि रखी सघे थो। सरदार अहमद खान मुंहिंजी इज़त जो फ़ैसिलो न बि करे त बि इहा झिरकी थी वेंदी हिकिड़े झाट जी महिमान। मां हलां थो, सुभाणे न ॿिए ॾींहुं यादि रखजांइ। याद आ तूं हाणे हल। चरियो नथी नालो सोलो थस छाजो टांडन ता गुजरंदे। नाला तोखे चयुमि न वधीक हिन बारे में मूंखे कुझु बि न चइजां। ठीक आ नाला जियो अॻु वठीस न वञे नवी तो रहीम। जी सरकार। हाणे हल त हलूं। गाड़ी तैयार कई अथई? जी सरकार, गाड़ी तैयार आहे। जेको फाइल ॾिनो हो मैं सो गाड़ी में रखियो अथमि सरकार। हाणे हल त देरि थी वेंदी, वापसि बि मोटणो आहे। हलो सरकार, मां तैयार आहियां। किबला छा थियो अथई? वाचूं फिरी वयूं अथई? मुंशी मोकिलायो। मुंशी मोकिलाए वियो? कीअं? छा थियुसि? बाबल थियो न अथसि पर थियण वारो अथसि। मोकिलाए वियो आहे? थियो न अथसि? चङी छा पियो? आख़िरी पसान में हूंदो बाबल। कॾहिं फूलनि में टिड़ंदासीं, कॾहिं फूल